नाज़रीन, इस्लामी ऐं बांभण बिरादरी जे ॿिनि धुरनि में प्लाट जे मामले तां झेड़ो थियो आहे। ॿिनि औरतुनि समेत 7 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। हीउ वाक़ियो ठरी मीरवा जे ॻोठ तारको मां रिपोर्ट थियो आहे। तारको वॾो में इस्लामी ऐं बांभण बिरादरी जे ॿिनि धुरनि में प्लाट जे मामले तां झेड़ो थियो। ॿिनि औरतुनि समेत ॿिन्ही धुरनि जा 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया। इस्लामी बिरादरी जो केस दाख़िल न थियण ख़िलाफ़ थाणे आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाज कंदे ज़ाहिर हुसैन इस्लामी, मोहम्मद हसन, मक़सूद इस्लामी, बसमात नसीहत खातूं ऐं ॿियनि मीडिया वारो ॿुधाईंदे चयो त असांजो दुकान असांजे घर वारो ठहियलु आहे। बांभण बिरादरीअ जे माण्हुनि पारां असांजे घरनि में घिरी ज़बरदस्ती असांखे धक हणी शदीद ज़ख़्मी कयो पियो। जॾहिं त ठरी मीरवा पुलिस ॿ पासरनि सां मिलियल हुजण करे असांजो केस दाख़िल नथी करे। ठरी मीरवा पुलिस जो चवणु आहे त ॿिन्ही धुरनि जा माण्हू ज़ख़्मी आहिनि। वाक़े जी जांच करे केस दाख़िल कयो वेंदो।